नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिरड़ा मां ख़बर ॾींदा हलूं त खिरड़ा भरिसां कुछ साल अॻु बोज़दार वॾा भरिसां ॻोठ रईस धनार ख़ान साखराणी चांडियो में चांडिया बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार जे निबेरे लाइ चांडिया इतिहाद पाकिस्तान सुप्रीम काउंसिल जे चेयरमैन रईस गुलाम कादिर चांडियो, सुप्रीम काउंसिल मेंबर चांडिया इतिहाद पाकिस्तान रियाज़ हुसैन चांडियो, सुप्रीम काउंसिल मेंबर इमदाद चांडियो, सुप्रीम काउंसिल मेंबर इलाही बख्श चांडियो, जामशोरो मरकज़ी अॻवान अब्दुल रज़ाक चांडियो दादू जी अॻवानी में मेड़ मिंथ काफ़िलो बोज़दार वॾा भरिसां ॻोठ धनार चांडियो में रईस धनार ख़ान चांडियो वटि पहुतो। काफ़िले खे मान ॾींदे रईस धनार ख़ान चांडियो ऐं ॻोठ जे चांडिया बिरादरी 15 ॾींहंनि जी मोहलत घुरी वरिती। हिननि वधीक चयो त इंशाअल्लाह असां 15 ॾींहंनि अंदरि अव्हांखे फ़ैसिले जी तारीख़ ॾींदासीं। फ़ैसिले में ज़िले खैरपुर मीरज चांडिया इतिहाद जो सदर हाजी ख़ादिम हुसैन चांडियो, रईस अली ख़ान चांडियो, रईस फ़हीम हैदर चांडियो, सज्जाद हुसैन चांडियो ऐं ॿिनि सवनि जी तादाद में चांडिया बिरादरी जे माण्हू काफ़िले में शरीक हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।